नासिर नुसरत फरोज़ दहशतगर्दी टोड़ अदालत अगूणो वफाकी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई संदस भाउ अगूणो सूबाई वज़ीर मसरूर खान जतोई खिलाफ़ मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी 10 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अपडेट इन हवाले सां वधीक मालूम कई था महबूब कलोड़ो खां। जी महबूब, छा वधीक अपडेट आहे कजो? जी बिल्कुल नौशर फरोज़ जे दहशतगर्दी टोड़ अदालत जो जज जो है अञा ताईं मुक़रर ना थी सघियो, जंहिं सबब अगूणो वफ़ाकी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं संदसि भाउ मसरूर खान जतोई जो है अॼु इंचार्ज ATC जज सेशन जज जी अदालत में पेश थिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोरो जे जेको आहे लंजार हाउस साइण ऐं उन खां अलावा बिलावल ज़रदारी क़त्ल केस दादू जे अमीनाणी थाणे ते चुर्च जो जेको केस दाख़िल आहे उन समेत 6 जेको आहे केसनि जी ॿुधणी थी सेशन जज जी अदालत में, जिते वकीलनि जा दलील ॿुधण बाद जेको आहे अदालत जो ॿुधणी 10 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। मां तव्हांखे इहो ॿुधायां त अगूणो वफ़ाकी वज़ीर गुलाम मुर्तज़ा खान जतोई 3rd एडिशनल सेशन जज जी अदालत में मोहब्बत डेरो थाणे जे हिकु केस में जेको आहे पेश थियो, जिते पिण 10 फरवरी ताईं केस जी ॿुधणी मुलतवी कई वई आहे। जॾहिं त उन गुलाम मुर्तज़ा खान जतोई ते मोरो में एंटी करप्शन जो हिकिड़ो केस दाख़िल हो, उन में जेको आहे अदालत में पेश थियो, जिते वकीलनि जा दलील ॿुधण बैदि 24 फरवरी ताईं जेको आहे उहा ॿुधणी मुलतवी कई वई आहे। जी वॾी महिरबानी महबूब अपडेट खां आगाह करण जे लाइ।